At standard temperature and pressure, 26.4 dm cube of a gas contains 1.26 moles. If 0.25 moles are added to the gas, what will be the new volume of the gas? And हिन खां पहिरियां जेको प्रॉब्लम कयोसीं 4.2 ही साॻे फार्मूला ते हिकु सेल्फ असेसमेंट आहे नंबर 1. So at standard temperature and pressure, here V1 26.4 dm cube, V1 26.4 dm cube, जॾहिं the moles आहिनि 1.26 N1 1.26 mole, and if 0.25 moles are added to the gas, हाणे 0.25 mole मिलाए थो, what will be the new volume? हाणे जेको न्यू वॉल्यूम थींदो उहो टोटल थींदो ॿिन्ही गैसिस जो मिलाइण खां पोइ 1.26 मोल ऐं 0.25 मोल. हाणे जेकर असां हिते लिखूं N2 त हाणे ॿिन्ही जे मिलाइण खां पोइ टोटल मोल थी पवंदा 1.26 प्लस 0.25. हाणे N2 ठही पवंदो 1.51 मोल, छो त टोटल मोल हाणे एतिरा थी पिया. त हाणे जेको वॉल्यूम ईंदो इहो टोटल वॉल्यूम ईंदो ॿिन्ही गैसिस जे मिलाइण खां पोइ. व्हाट विल बी द न्यू वॉल्यूम ऑफ द गैस? साॻी इक्वेशन एवोगैड्रोस लॉ वारी, V1 अपॉन N1 इज़ इक्वल टू V2 अपॉन N2. हाणे असांखे V2 फाइंड करिणो आहे, इहो अॻई मथे आहे, इन करे इनखे हीअं बि लिखी सघूं था, और V2 अपॉन N2 इज़ इक्वल टू V1 अपॉन N1. ॻाल्हि साॻी आहे, सिर्फ़ु V2 खे हेॾां आणण जे लाइ इक्वेशन खे उल्टो था कयूं. V2 इज़ इक्वल टू V1 अपॉन N1, इहो N2 होॾां वञी मल्टीप्लाए कंदो, हिते डिवाइड थो करे, थींदो N2. बसि हाणे वैल्यूज़ रखूं. सो V1 26.4 इंटू N2 1.51 divided by N1 initial mole 1.26. and V2 volume थी पवंदो 26.4 into 1.5 divide कयोसि 1.26 सां, जवाब अची वेंदो पंहिंजो 31.638 dm cube. हाणे हिन पुछियो व्हाट विल बी द न्यू वॉल्यूम ऑफ द गैस, त आंसर खे हीअं लिखी सघूं था, the new volume of the gas is equal to 31.638 dm cube. इहो जवाब आहे.